अपडेट कंदासीं अवां खे। मक़सूदो रिंद में ज़ातियाबाद बेदर्दी सां क़तल कयल 8 वरियनि जी नींगरी ज़हीरा कुंभ जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। अवां खे ॿुधायूं पिया 7 ॼणनि खे हिरासत में वठी DNA टेस्ट कराई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त तमामु जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। मक़सूदो रिंद में ज़ातियाबाद बेदर्दी सां क़तल कयल 8 वरियनि जी नींगरी ज़हीरा कुंभ जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। मक़सूदो रिंद में ज़ातियाबाद बेदर्दी सां क़तल कयल 8 वरियनि जी नींगरी ज़हीरा कुंभ जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। जॾहिं त इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त 7 ॼणनि खे हिरासत में वठी DNA टेस्ट कराई वई आहे। तमामु जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे शाद मंगी। जी शाद, अपडेट कजो। नाज़रीन, कोशिश कंदासीं राब्तो करण जी। अवां खे ॿुधायूं पिया शहदादपुर मां, जिते 7 ॼणनि खे हिरासत में वठी DNA टेस्ट कराई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त तमामु जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ख़बर अवां खे अॼु पिया मक़सूदो रिंद में ज़ातियाबाद बेदर्दी सां क़तल कयल 8 वरियनि जी नींगरी ज़हीरा कुंभ जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। अवां खे ॿुधायूं पिया त नींगरीअ जा कातिल गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। पुलिस जो चवणु आहे त 7 ॼणनि खे हिरासत में वठी DNA टेस्ट कराई वई आहे। तमामु जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। अवां खे ॿुधायूं पिया मक़सूदो रिंद में ज़ातियाबाद बेदर्दी सां क़तल कयल नींगरीअ जा कातिल हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहिनि कया विया। रहवासियुनि एहतजाज कयो आहे। अवां खे ॿुधायूं पिया वारसनि जो चवणु आहे त जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे। अवां खे ॿुधायूं पिया रहवासियुनि एहतजाज कयो आहे।